अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक क्लास। अच्छा, अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उन जो नालो आहे टियों मूल। ठीकु आहे, असां LCM फैक्टराइज़ेशन सिखी आयासीं, LCM सिखी आयासीं, उन खां पोइ HCF, LCM ऐं HCF में डिस्क्रिप्टिव फॉर्म सिखी आयासीं। उन खां पोइ असां ॿियो मूल सिखियोसीं। ठीकु आहे, हाणे ॿिए मूल में कुझु कॉम्प्लेक्स कयूं शयूं कुझु डिफरेंट रहनि थियूं पियूं। जीअं मिसाल 10 वारे दर्जन जो ॿियो मूल, मिसाल तव्हांखे ॾिनल हूंदो 1.44 जो ॿियो मूल। ऐं इन खां अलावा जेको अणपूर में हूंदो, मिसाल था वठूं 256 भाङे 100 इन जो ॿियो मूल। ठीकु आहे, हाणे इन टाइप जा इहे असांजा रहनि था, इहे बाद में न थियल था। त फ़िलहालु ॿियो मूल सिखूं था, टियों मूल सिखूं था। उन खां पोइ जेके इन ॿिए मूल जूं कॉम्प्लेक्स क़िस्म जूं जेके टॉप टाइप्स आहिनि उन ते बाद में ईंदासीं, छो जो हिननि जे लाइ कुझु ॿियूं शयूं तव्हांखे अॻ में सिखणियूं पवंदियूं। अचूं था पंहिंजे टॉपिक ते। त हाणे ॿियो मूल ऐं टे मूल में छा फ़र्क़ु हूंदो आहे? ॾिसो, टियों मूल हुजे या ॿियो मूल हुजे, साॻियो ई तरीक़ो हूंदो आहे। या तव्हांखे चयलु हूंदो फाइंड क्यूब रूट ऑफ 216, या ईअं लिखियलु हूंदो, या वरी लिखियलु हूंदो 216 जो टियों मूल लहो, यानी साॻी अंडर रूट जी निशानी मथां नंढड़ो 3 लिखियलु हूंदो। जेकॾहिं ॿियो मूल फाइंड करिणो हूंदो त मिसाल 36, या त हीअं ख़ाली लिखियलु हूंदो या हिन जे मथां बि नंढड़ा 2 ॾिनल हूंदा। पर 2 न ॾिनल हुजनि त अंडर स्टूड आहे त हिन जो छा ॻोल्हणो आहे? ॿियो मूल। ऐं 3 ॾिनल हूंदा, क्यूब रूट बि हमेशह 3 ॾिनल हूंदा। ठीकु आहे, सो हाणे 3 हिन मां तव्हां सम्झी वेंदव त 216 जो छा ॻोल्हणो आहे? टियों मूल ॻोल्हणो आहे। हाणे अचो कीअं फाइंड कंदासीं। साॻियो ई तरीक़ेकार आहे जेको असां फैक्टराइज़ेशन में सिखी आहियूं या ॿिए मूल में। ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते हिकु दफ़ो, हे मां तव्हांखे ऑलरेडी एग्ज़ाम में जेको आहे टेस्ट जेका तव्हां ॾिठी हुन में सेखारिया आहियूं। त हिन ते ईअं असां 8 दफ़ा खोड़ो पढ़ो न, ॿिनि खां पोइ हिकु जो वारो आहे, हिक ते न वेंदो, ॾंड जी ॿुड़ी ॾेई हाणे असां 16 ते पढ़ंदासीं 108 दफ़ा। उअं ई बि 216 जो अधु 108 थींदो आहे। ॿिनि जो खोड़ो हिन ते 5 दफ़ा, हिन ते 4 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा? हिन ते वेंदो 2 दफ़ा, 1 ॾुॾू ॿिॾूं 4, हिकु हेॾे बची पवंदो 14, 14 ते 7 दफ़ा। हाणे 21 अंगु अची वियो त 3 जो खोड़ो घणा दफ़ा? 9 दफ़ा, नाट्रिक 27, वरी 3 जो खोड़ो 3 दफ़ा, 3 जो खोड़ो 1 दफ़ो। हाणे ॿिए मूल वांगुरु हिन में बि असां जेके जुज़ा आहिनि इहे असां अंडर रूट जे हेठां रखंदासीं, पर हितां नंढड़ो 3 ॾींदासीं। कहिड़ा आहिनि असांजा जुज़ा? 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ऐं ज़रबिया 3। ठीकु आहे, हाणे ॿिए मूल में असां छा कंदासीं? ॿिनि मां हिकिड़ो दफ़ो ॿार कढंदासीं न। टे मूल में असां ट्रिपलेट मां हिकु दफ़ो ॿार कढंदासीं, यानी ॾिसो 1 2 3, 2 जेको आहे सो इहो 3 दफ़ा आहे, हिन मां हिकु दफ़ो ॿार ईंदो। ठीकु आहे, 3 बि ॾिसो हिते 3 दफ़ा आहे, हिन मां हिकु दफ़ो ॿार ईंदो। इहे पाण में ज़रब कंदासीं, ॿिट्रिक 6। हाणे हे असांजो छा थी वियो? आंसर। यानी कि 216 जो क्यूब रूट घणो निकिरंदो? 6 निकिरंदो। हाणे जीअं तव्हां असां ॿिए मूल में चवंदा आहियूं न 6 निकितो, त असां हुनखे 6 खे 6 सां ज़रब कया, 6 6 36 2 दफ़ा। हाणे छो करे टियों मूल आहे, इन करे 6 खे 6 सां घणा दफ़ा ज़रब कंदासीं? 3 दफ़ा ज़रब करे ॾिसंदासीं। ॾिसो 216 अचे थो, अचो चेक कयूं। 6 ज़रबिया 6 ज़रबिया 6, 6 6 36। हाणे 36 ज़रबिया 3 असांखे नथो अचे, असां रफ़ ते करे वठंदासीं। 6 6 36, 3 मथे विया, ऐं 6 6 2 6 12, 3 6 18, 18 ऐं 3 घणो थी वेंदो? 121। ॾिसो 216 अची वियो। बसि ॿिए मूल में जेको दर्जो निकिरंदो आहे या जवाबु निकिरंदो आहे उनखे असां उन सां घणा दफ़ा? 2 दफ़ा ज़रब कंदा आहियूं। हिते 6 खे 6 सां घणा दफ़ा? 3 दफ़ा ज़रब कंदासीं, छो जो हे टियों मूल आहे। 3 दफ़ा ज़रब करण सां जेकॾहिं हे साॻियो जवाबु अचे त हिन जो मतिलबु आहे असां बिल्कुलु सही कढियो आहे। अञा हिन जो तव्हां ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसंदव, तव्हांखे क्लियर थी वेंदो। इनफैक्ट तव्हांखे मां इन ई वीडियो में ॿियो करे ॾेखारियां थो पियो। मिसाल असां 64 जो ॿियो मूल टियों मूल लहूं था। अच्छा, हाणे साॻियो ई 64 तव्हांखे मां हिन जा ॿई गॾु लही ॾेखारियां थो, पोइ तव्हांखे बिल्कुलु क्लियर आइडियो थी वेंदो त हिन में फ़र्क़ु छा हूंदो आहे। ॾिसो, हाणे हिते 64 जे मथां हिते 2 ॾिनल आहे, हिन जो मतिलबु आहे 64 जो छा ॻोल्हणो आहे? ॿियो मूल। ठीकु आहे, ऐं हिन में जेको आहे सो 3 ॾिनल आहिनि, हिन जो मतिलबु आहे छा ॻोल्हणो आहे? टियों मूल ॻोल्हणो आहे। हाणे ॾिसो असां डिफरेंस ॾिसूं था पिया। साॻियो तरीक़ेकार हूंदो, 64 जा असां जुज़ा ॻोल्हींदासीं, हिन दफ़े हिन पासे ॾे बि असां 64 जा छा ॻोल्हींदासीं? जुज़ा। ठीकु आहे, ॿिनि जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा 2 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा? 16 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 8 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 4 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 1 दफ़ो। हेॾे बि साॻियो सेम तरीक़ेकार असां फॉलो कंदासीं। ॿिनि जो खोड़ो 32 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 16 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 8 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 4 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 1 दफ़ो। ठीकु आहे, हाणे असां जॾहिं फैक्टर्स निकिरी आया, हाणे अॻिते ॾिसो फ़र्क़ु छा थींदो। हिते असांखे छो जो करे ॿियो मूल ॻोल्हणो आहे, असां साॻियो ई अंडर रूट में हिन जा जुज़ा लिखंदासीं। 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 घणा दफ़ा आहे? 6 दफ़ा आहे। 1 2 3 4 5 ऐं हे 6। ठीकु आहे, ऐं हिन पासे ॾों बि असां हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे असां ॿिए मूल में यानी कि अंडर रूट जे हेठां रखंदासीं। 2 हे 3 4 थी विया, हे 5 ऐं हे 6। हाणे ॿिए मूल ऐं टे मूल में फ़र्क़ु छा हूंदो आहे? हिते असां ठाहींदासीं जोड़ियूं, हितां 2 ॿार अची वेंदो,
वरी हिन जोड़ी मां ॿिनि जी जोड़ी मां 2 ॿार अची वेंदो ऐं हिते ॿिनि जी जोड़ी मां 2 ॿार अची वेंदो। हाणे इन्हनि खे असां कंदासीं ज़र्ब 2 ॾूं 4 4 ॾूं 8। हिन जो मतिलबु आहे 64 जो ॿियो मूल जेको निकितो उहो घणो निकितो 8। हाणे 8 खे 8 सां घणा दफ़ा ज़र्ब कंदासीं 2 दफ़ा 8 8 64 माना असांजो जवाबु सही आहे। हाणे इहो हुयो ॿियो मूल। टे मूल में अचूं था पिया साॻे ई अंग जो टियों मूल ॾिसो कढूं था पिया। हाणे हिन में असां 2 मां न कढंदासीं बल्कि घणनि मां 3 मां हिकु दफ़ो ॿार कढंदासीं छो जो टियों मूल आहे यानी ट्रिपलेट ठाहींदासीं। सॉरी 2 लिखिणो आहे छो जो 2 मां निकितो आहे न ॿार। अच्छा वरी हिते बि ॾिसो 2 जेको आहे सो 3 दफ़ा आहे, हिन 3 मां हिकु दफ़ो ॿार कढंदासीं यानी हितां बि 2 ॿार अची वेंदो, हे पाण में ज़र्ब थींदा 2 ॾूं 4। हाणे हिन जो मतिलबु आहे 64 जो टियों मूल घणो निकितो 4 निकितो। ॾिसो ॿियो मूल साॻे ई अंग जो 8 निकितो आहे, टियों मूल घणो निकितो आहे 4। हाणे ॾिसो चइनि खे चइनि सां 3 दफ़ा ज़र्ब करे ॾिसूं त छा जवाबु साॻियो अचे थो। 4 चौक 16 4 16 64। इन जो मतिलबु आहे असां बिल्कुलु टियों मूल सही कढियो आहे। साॻे ई अंग जो ॿियो मूल 8 निकितो आहे 64 जो ऐं साॻे ई अंग 64 जो टियों मूल 4 निकितो आहे। जेकॾहिं चेक करिणो हूंदो त चइनि खे चइनि सां घणा दफ़ा ज़र्ब कंदासीं 3 दफ़ा ज़र्ब कंदासीं त असांजो जवाबु निकिरी ईंदो। यानी हेॾे असां जोड़ियूं ठाहियूं पिया, जोड़ियुनि मां हिकु दफ़ो ॿार कढूं पिया, हेॾे छा पिया कयूं ट्रिपलेट। ट्रिपलेट मां मुराद 3 मां हिकु दफ़ो ॿार था कढूं। जेकॾहिं असांजा जुज़ा हिन टाइप जा हूंदा मिसाल हीअं हूंदो 2 दरमिया 2 दरमिया 2 दरमिया 5 दरमिया 5 दरमिया 5 त हितां 2 ॿार अची वेंदो ऐं हितां छा ॿार ईंदो 5 ॿार ईंदो। ठीकु आहे 5 ॾूं 10 हे असांजो छा थी वेंदो टियों मूल थी वेंदो। हाणे तव्हांखे कुझु तव्हांखे प्रैक्टिस क्वेश्चन ॾियां त उहे तव्हां करे ॾेखारींदो त पोइ पाण अॻिते हलूं।